तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान चयो आहे त भाजपा सां डील करे मुल्क फुरण लाइ चोर वापसि अची विया आहिनि। इमरान खान ज़मान पार्क लाहौर मां वीडियो लिंक ते शागिर्दनि सां खिताब कंदे चयो त शागिर्द पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि। असां नौजवाननि मां उमेदूं लगायूं हुयूं। असांखे पाकिस्तान खे समूरी दुनिया में बेमिसाल बणाइणो आहे। नौजवान मुल्क खे उते खणी वेंदा जंहिं मंज़िल ते मुल्क खे वञणु घुर्जे। हुन चयो त ख़्वाब ताईं पहुचण में वॾी रंडक शिकस्त जो हूंदो आहे। शिकस्त जे डप सबबि माण्हू ख़्वाब छॾे ॾींदा आहिनि। ख़ौफ़ अहिड़ी शइ आहे जेको इंसान खे मक़सद ताईं पहुचण खां रोकींदो आहे। वज़ीर आज़म ॿाहिरि वञी चवे थो त मां घुरण न आयो आहियां पर मजबूर आहियां। अवां जो वज़ीर आज़म अहिड़ी ॻाल्हि करे क़ौम जी इज़त खे ख़तम करे छॾींदो आहे। अहिड़नि बेशर्म इंसाननि ऐं चोरनि जी कहिड़ी इज़त हूंदी आहे। इहे पंहिंजा पैसा चोरी करे मुल्क खां ॿाहिरि उमाणींदा आहिनि। ही चवनि था महिनत न कंदासीं, इमदाद मां ईंदड़ पैसनि मां कमु हलाईंदासीं। हुन चयो त चोरनि खे NRO 2 ॾेई मुल्क ते ज़ुल्म कयो वियो। जॾहिं हुननि खे गिरफ़्तार करण लाइ कार्रवाई शुरू थींदी आहे त ही मुल्क खां ॿाहिरि भॼी वेंदा आहिनि। हुननि पहिरियां जनरल मुशर्रफ सां डील कई ऐं हाणे जनरल बाजवा सां डील कई आहे। डील खां पोइ हीअ मुल्क वापसि अची विया, जंहिंखां पोइ हाणे ही ॿीहर मुल्क खे लुटींदा। इमरान खान चयो त हिन चोरनि पंहिंजा 1100 अरब रुपयनि जा करप्शन वारा केस माफ़ कराया। NRO जी गंगा मां वहिंजी सभु पाक थी रहिया आहिनि। इसहाक डार ऐं सलेमान शहबाज़ बि पाक थी विया। शहबाज़ शरीफ़ जा समूरा केस ख़तम कया विया। अफ़गान फोर्सेस हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान जी शहरी आबादी खे निशानो बनाइणु शुरू करे छॾियो। लेवीज़ अख़्तारनि मूजिबि चमन में अफ़गानिस्तान तरफ़ां पाकिस्तानी शहरी आबादी ते गोला फायर कया विया, जॾहिं त केतिरनि ई घरनि मथां गोलियूं बि किरियूं आहिनि। लेवीज़ अख़्तारनि मूजिबि सरहद पार खां दहशतगर्दी जे हिकु ॿिए वाक़िए में अफ़गान फोर्सेस चमन बॉर्डर ते पाकिस्तान मथां माटर गोला फायर कया, जंहिं सबबि 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे DHQ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उन हवाले सां लेवीज़ अख़्तारनि ॿुधायो त अफ़गान बॉर्डर वेझो मूसा कली वारे इलाइक़े में पाकिस्तान ऐं अफ़गान बॉर्डर फोर्सेस विच में चक्रियूं थियूं आहिनि, जंहिंमें अफ़गान फोर्सेस तरफ़ां शहरी आबादी खे ॿीहर निशानो बणायो वियो आहे, जंहिं जे नतीजे में ॿिनि औरतुनि समेत घटि में घटि 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लेवीज़ अख़्तारनि ॿुधायो आहे त बोगरा ऐं कस्टम हाउस जे इलाइक़े में आर्टिलरी जा केतिरा ई गोला किरिया आहिनि, जंहिंखां पोइ शहरनि खे माल रोड, बोगरा रोड, बाईपास ऐं बॉर्डर रोड ख़ाली करण जूं हिदायतूं कयूं वियूं आहिनि, जॾहिं त DHQ अस्पताल ऐं चमन में हंगामी हालतूं लागू कयूं वियूं आहिनि। चीन में कोरोना जा केस वधण लॻा, मेडिकल स्टोरनि ते दवाउनि जी खोट। चीन में कोरोना जा केस ॿीहर ज़ाहिर थियण लॻा। मेडिकल स्टोरनि ते दवाउनि जी खोट थी वई। अस्पतालनि ॿाहिरां बुख़ार में मुब्तला माण्हुनि जी रश वधी वई। कोरोना जी नई लहर दौरान सभिनी खां वधीक चीन जो शहर बीजिंग मुतासिर थियो आहे, जिते जा रोड सुनसान थी विया आहिनि ऐं अस्पतालनि ॿाहिरां बुख़ार में मुब्तला माण्हुनि जूं लाइनूं लॻी वियूं आहिनि। चीन गुज़िरियल हफ़्ते अवाम जे सख़्त एहतिजाज खां पोइ कोरोना पॉलिसी में नरमी जो ऐलान कयो हो, जंहिं जे तहत वॾे पैमाने ते PCR टेस्टिंग हाणे लाज़मी नाहे रही। घटि निशानियुनि वारनि माण्हुनि खे फील्ड अस्पतालनि जे बजाए घर ते इलाज जी इजाज़त ॾिनी वई आहे। चीनी अख़्तियारनि मूजिबि पाबंदियुनि में नरमी सबबि केसिस जो सही अंदाज़ो लॻाइणु मुश्किल थी वियो आहे। सिंध हुकूमत पोस्ट ग्रेजुएट डॉक्टर्स ऐं हाउस ऑफिसरनि जे पघारनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास मुनक़द थियो, जंहिं में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिदायतुनि ते मामिलो इजलास में बहस हेठि आयो। काबीना मुशावरत खां पोइ यंग डॉक्टर्स एसोसिएशन जो उहो मुतालबो मंज़ूर करे वरितो। सिंध जे पोस्ट ग्रेजुएट डॉक्टर्स जो पघारूं 73,000 मां वधाए 1,04,000 रुपया ऐं हाउस ऑफिसर डॉक्टर्स जो पघारूं 40,000 मां वधाए 69,000 करण जी मंज़ूरी ॾिनी वई। नाणे वारे सेक्रेटरी ब्रीफिंग में ॿुधायो त पघारनि में वाध जे फ़ैसिले खां पोइ सरकारी नाणे ते सियालानो 1 अरब 60 करोड़ रुपयनि जो भार पवंदो। सिहत खाते उन हवाले सां पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त
सिहत वारी वज़ारत ऐं केपी के हुकूमत बि पघारूं वधाए चुकी आहे, जंहिंखां पोइ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे डॉक्टरनि जूं पघारूं ऐं ॿियनि सूबनि जे बराबरि करण जूं हिदायतूं ॾिनियूं हुयूं। होॾां सिंध हुकूमत तरफ़ां सिंध जे समूरनि ज़िलनि में रहंदड़ 275 धाड़ेलनि, चोरनि, दहशतगर्दनि ऐं इश्तिहारी जवाबदारनि ते इनाम जी रक़म मुक़ररु करण जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। दहशतगर्दनि जी क़ीमत 10 लख खां 80 लख रुपयनि ताईं मुक़ररु कई वई आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल पुलिस में बदिलियुनि बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾिना आहिनि त इमरान ख़ान मथां हमले जो केस सियासी मुदाख़लत सबबि दाख़िल न थियो हो। पुलिस ऑफिसरनि जे सियासी बुनियादुनि ते बदिलियुनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी सुप्रीम कोर्ट में थी, जंहिंमें अदालत पुलिस ऑफिसरनि जे कानून में दाख़िल वक़्त खां अॻु बदिलियुनि खे रोकींदे पंजाब ऐं केपी के हुकूमत खे पुलिस आर्डर 2002 ते अमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम ॾिनो त वक़्त खां अॻु बदिली मुमकिन न हुजे त उन जा सबब लिखिया वञनि। कंहिं बि ऑफिसर खे सीनियर पुलिस ऑफिसर जी मुशावरत खां सवाइ न हटायो वञे। अदालत रिमार्क्स ॾिना त सिंध ऐं बलूचिस्तान में बि छो न गुड गवर्नेंस जे उन फार्मूले ते अमल कयो वञे। सुप्रीम कोर्ट पंजाब, खैबर पख्तूनख्वा, सिंध ऐं बलूचिस्तान पुलिस खां 10 सालनि दौरान बदिली कयल ऑफिसरनि जी फ़हरिस्त तलब करे वरिती। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त छा पंजाब हुकूमत पाण कानून ते अमल कंदी या अदालत हुकुम ॾिए। सूबाई हुकूमत खां हिदायतूं वठी आगाह करियो, ॾोह ऐं अदम तहफ़ुज़ सबबि अवाम मुतासिर थी रही आहे। चीफ जस्टिस चयो त पुलिस ऑफिसरनि जूं बदिलियूं MPA जे चवण ते न थियणु घुरिजनि। कानून मूजिबि 3 साल खां पहिरियां CPO या DPO खे नथो हटाए सघिजे। DPO ऐं CPO मुक़ररु करण जो IG खे अख़्तियार आहे। छा समूरियूं मुक़ररियूं IG कंदो आहे। कानून मूजिबि ऑफिसरनि खे वक़्त खां अॻु हटाइण ते पाबंदी न आहे, पर उन तरीक़ेकार ते अमल कयो वञे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त नज़र उहो अची रहियो आहे त पुलिस खे हुकूमती सियासी हथियार तौर ते इस्तेमालु कंदियूं आहिनि। कानून मूजिबि त जांच ऑफिसरनि खे पुलिस जे ॿियनि कमनि खां धार थियणु घुरिजे। खैबर पख्तूनख्वा में भताखोरी ऐं अगवा जे कार्रवाइनि ख़िलाफ़ वापारियुनि PTI चेयरमैन इमरान ख़ान खे ख़त लिखी छॾियो। भतो उगाड़ींदड़नि जी फ़ोन घरनि ते दस्ती बम जे हमलनि ऐं बदअमनी जी सूरत हाल खां वापारी सख़्तु परेशान आहिनि। इंसाफ ट्रेडर्स विंग सां तालुक़ रखंदड़ वापारियुनि सूबे में बदअमनीअ ते PTI चेयरमैन इमरान ख़ान खे ख़त लिखी छॾियो आहे। खैबर पख्तूनख्वा में भते ऐं अगवा जे वारदातनि सूबाई हुकूमत जी कारकर्दगीअ ते सुवाल उथारे छॾियो। इंसाफ ट्रेडर्स विंग जे अॻवान आतिफ हलीम ख़त में चयो आहे त खैबर पख्तूनख्वा ख़ासि तौर ते पेशावर में भता वसूली जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। ताज़ो ई अॻूणे वज़ीर हाजी जावेद ऐं सेनेटर हिदायतुल्लाह जे घरनि ते बम उछलाया विया। अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी वई आहे। मुंहिंजे पंहिंजे वालिद खे भतो न ॾियण ते 2016 में क़तूल कयो वियो। ख़त में चयो वियो आहे त सूबाई हुकूमत खे नोटिस में आणण जे बावजूदि के बि क़दम न आहिनि खयां विया। पेशावर जा शहरी अगवा ऐं भते वसूली जे कार्रवाइनि खां परेशान थी विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बि गुलबहार जे इलाइक़े में कस्टम ऑफिसर खे फुर दौरान मज़ाहमत ते क़तूल कयो वियो। इंसाफ विंग जे वापारियुनि मुलाक़ात लाइ इमरान ख़ान खां वक़्तु घुरी वरितो आहे। हुननि चयो आहे त सूरत हाल खे बहितर करण लाइ फौरी तौर ते क़दम खयां वञनि। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीराशाह में थींदड़ ख़ुदकश हमले में पाक फ़ौज जो हवलदार ऐं हिकु शहरी शहीद थी वियो। उत्तर वज़ीरिस्तान जे हेडक्वार्टर मीराशाह जी बाज़ार में मोटरसाइकिल सवार ख़ुदकश हमले आवर पाण खे सिक्योरिटी फोर्सेस जी गाॾी सां टकराए छॾियो। ISPR मूजिबि ख़ुदकश हमले में सिक्योरिटी फोर्सेस जे एहलकारनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। डिस्ट्रिक्ट पुलिस ऑफिसर फरहान खान मूजिबि धमाके में ज़ख़्मी थींदड़नि खे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल मीराशाह मुंतक़िल कयो वियो आहे। ISPR मूजिबि धमाके में शहीद थींदड़ हवलदार मोहम्मद अमीर जी उमिरि 30 साल हुई ऐं संदसि तालुक़ मियांवाली सां हो। ISPR मूजिबि वाक़िए खां पोइ फोर्सेस इलाइक़े खे घेरे में वठी सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीराशाह में ख़ुदकश धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे हवलदार मोहम्मद अमीर ऐं शहरी जी शहादत ते ॾुख ऐं संदसि वारसनि सां हमदर्दीअ जो इज़हार कयो आहे।
वज़ीर आज़म ख़ुदकश हमले ते रद्द अमल में चयो आहे त मुसलमाननि ते ख़ुदकश हमलो कंदड़ मुसलमान नथा थी सघनि। दहशतगर्द दुश्मननि जा साथी आहिनि जेकी पाकिस्तान खे अदम इस्तेहकाम जो शिकार करणु चाहिनि था। पाकिस्तानी अवाम जी रत जे हिक हिक फुड़े जो हिसाब वठंदासीं। दहशतगर्दनि खे इबरत जो निशानो बणायो वेंदो। वज़ीर आज़म वधीक चयो त पाकिस्तान जी अवाम ऐं सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ अज़ीम कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असां शहीदनि खे सलाम पेश करियूं था जंहिं मुल्क ते पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। वज़ीर आज़म शहीदनि खे एसाल सवाब पहुचाइण लाइ संदसि घर भातियुनि खे सबुर अता करण लाइ दुआऊं पिणु घुरियूं। सिंध में दाख़िल समूरा केस ख़त्म थियण खां पोइ आज़म सवाती खे सखर खां इस्लामाबाद मुंतकिल कयो वियो आहे। सेनेटर आज़म सवाती खिलाफ़ सिंध में दाख़िल केसनि खिलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी, जंहिंमें IG सिंध गुलाम नबी मेमण, प्रोसिक्यूटर जनरल सिंध, DIG कराची जनूबी ऐं ॿिया अमलदार अदालत आरो पेश थिया। ॿुधणी दौरान प्रोसिक्यूटर जनरल सिंध हाई कोर्ट खे ॿुधायो त आज़म सवाती खिलाफ़ सूबे में समूरा दाख़िल कयल केस ख़त्म कया विया आहिनि, जंहिंखां पोइ आज़म सवाती खे इस्लामाबाद उमाणियो वियो आहे। जस्टिस के आगा चयो त सिंध हुकूमत ऐं IG सिंध मामले खे हल कयो आहे। हाणे आज़म सवाती खिलाफ़ वधीक केस दाख़िल न थियण घुरिजनि। यादि रहे त सेनेटर आज़म सवाती खिलाफ़ इस्लामाबाद, बलोचिस्तान ऐं सिंध में इदारनि जी तौहीन ऐं अवाम खे बग़ावत ते भड़काइण जा केतिराई केस दाख़िल कया विया हुआ। फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी FIA आज़म सवाती खे इस्लामाबाद मां 27 नवंबर ते गिरफ़्तार कयो हो। इस्लामाबाद में ज़मानत मिलण ते आज़म सवाती खे बलोचिस्तान मुंतकिल कयो वियो हो। बाड्रा में नारी फिज़ा मलाणो जो घर मां लाश हथ अचण वारे मामले में अहम अॻभराई थी आहे। ॻोठ साहब खान मलाणो में 9 ॾींहं अॻु फिज़ा मलाणो जो घर मां लाश हथ आयो हो। नारी फिज़ा मलाणो जी पोस्टमार्टम जी हतमी रिपोर्ट जारी कई वई आहे। रिपोर्ट में नारी खे डंडा हणी क़त्ल करण जी तस्दीक कई वई आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिबि नारी फिज़ा जो मौत मथे में डंडा लॻण सबबु थियो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट मिली आहे, केस दाख़िल कयो वेंदो। कराची में सिंध जे सुध समाओ वारे वज़ीर सरजील इनाम मेमण चयो आहे त इमरान खान असेंबलियूं टोड़ण जूं धमकियूं ॾेई ब्लैकमेल करणु चाहे थो। केर बि संदसि ब्लैकमेलिंग में न ईंदो। सूबाई वज़ीर सरजील इनाम मेमण ऐं सईद गनी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरजील इनाम मेमण चयो त कमज़ोर मईशत जो ज़िम्मेवार इमरान खान आहे। संदसि दौर में नाणे जा केतिराई वज़ीर तब्दील थिया। हुन चयो त इमरान खान जे वेझनि साथियुनि मूजिबि PTI चेयरमैन चाहे थो त पाकिस्तान खे नुक़सान पहुचाए। सईद गनी चयो त इमरान खान इक़्तिदार में अचण बाद अपोज़िशन खिलाफ़ कूड़ा केस ठाहिया। आसिफ ज़रदारी, फरियाल टारपोल ऐं ॿियनि अॻवाननि खे गिरफ़्तार करायो वियो। इमरान खान जा लॻायल समूरा इल्ज़ाम कूड़ा साबित थिया। नौशरो फेरोज जे M6 मोटरवे करप्शन स्कैंडल में ठेकेदार रहमतुल्लाह सोलंकी जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। कराची जी स्पेशल बैंक कोर्ट FIA जी दरख़्वास्त ते वारंट जारी कया विया। अदालत हुकुम ॾिनो त जवाबदार खे गिरफ़्तार करे अॼु ई अदालत में पेश कयो वञे। मेगा करप्शन जी केस में ठेकेदार रहमतुल्लाह सोलंकी, मुख्तियार कार न्याज़ उजण ऐं तपेदार ठारो खान पहोड़ अञा गिरफ़्तार न थी सघिया आहिनि।